आफ्ताब बचानी साहब, हामिद यूसुफ बचानी साहब, शाहिद समद साहब, मुझे महबूब गोठ घोड़े दाने जा बहुत रवासियों चले खा अभी कैंडिडेट अभी सब कैंडिडेट ले आयो चेरी का इलेक्शन रुकावट हुजण जी कोशिश कई वही वो नहीं मानी टोपी लेकिन जॾहिं सब्र हलूं त हुननि जेके हरबा इस्तेमाल कया आहिनि ऐं उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां त ॾिसो ही राज ही ॻोठ ही माण्हू भरपूर कुवत सां भरपूर ताक़त सां तव्हांजे मुक़ाबिला कया बीठा असीं तरंदा आहियूं असांजो तालुक पार्टी सां आहे असीं फांसी पंजाब जे फुट जे नारनि सां चुमी फांसी चढ़ण वारा माण्हू आवाज़ होंदी इलाही बुद्धवानी ॿुधी आहे असां इलाही दादागिरी ॿुधी आहे असीं ॿुधाइण था चाहियूं त तव्हांजो वास्तो पुट शहीद जे कारकुननि सां पियो आहे बीवी जे कारकुननि सां पियो आहे पिलावल जे कारकुननि सां पियो आहे ऐं हुन मुल्क मथेर जे कारकुननि सां पियो आहे जिन लाइ पाण छा चवंदा आहियूं शेरों का शिकारी कौन फॉर्म रखते है मैदान में हो पीपल्स पार्टी की फतह खड़ी है तो जी फतह खड़ी है या सभी फतह खड़ी है खुदा करे कुछ दो ये फतो कोई का प्रोग्राम को परी तई तो ही तई इंशाल्लाह खूब आवाज की